लीडर टीवी जे प्रोग्राम रूबरू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख। अॼु आवां सां हिकु अहिड़ी शख़्सियत मिलायां थो जेका असांजी सक्सेस स्टोरी आहे, जेका पंहिंजे वालिदेन जे लाइ न रुगो सिंध जे लाइ न पर सॼी दुनिया में जेके बि हिन दुनिया जा इंसान अहम कमु करणु वञनि था उन्हनि में हिकिड़ो माण्हू ॼाई त राधण ज़िले दादू में आहे, पढ़ी कराची जे मुख़्तलिफ़ स्कूलनि ऐं कॉलेजनि में आहे। उन खां पोइ पढ़ंदी अॼुकल्ह उहो PhD ते पहुती आहे। असांजी नियाणी जहिड़ी असांजी अॼु जी महिमान लीडर टीवी ते मौजूदु आहे। आउं तारुफ़ कराईंदो हलां त पिरे पीरज़ादो हाणे त हू नसलनि खां ॼण त IT जे कम में जुंबियल आहे। हुनजो पीउ बि हिन जे बारे में ऐं हुनजे पीउ जा सॼा तसवर जेके आहिनि उहे IT जे हवाले सां आहिनि। उहा पिरे जेका हिकिड़ो पैगाम बि आहे, जेका सुबुह जी रोशनी खां अवल, जेका सिज उभरण खां अवल जेका सुहाई थिए थी, जेका रोशनी थिए थी, उहा पिरे असां वटि मौजूदु आहे। पिरे अस्सलाम वालेकुम। वालेकुम। मूं तव्हांजी स्टोरी ॿुधई आहे ऐं अवां असांजे लीडर टीवी जे ॾिसंदड़नि खे पंहिंजी स्टोरी ॿुधायो त अवां राधण में ॼावा, उन खां पोइ छा थियो? पहिरियां त फस्ट ऑफ ऑल थैंक यू, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां मूंखे हिन प्लेटफॉर्म ते बुलायो ऐं मूंखे ॻाल्हाइण जो मौक़ो था ॾियो। मां जेको आहे पहिरियां त DHA स्कूल में जेको आहे एनरोल कयो आहे, उतां खां ऐं उते माना हाई स्कूल पढ़ियो? उते हाई स्कूल पढ़ियो आहे, उते स्कूल बि पढ़ियो आहे, पोइ हाई स्कूल यानी कॉलेज उहो बि DCW में DHA जी ब्रांच आहे, उतां पढ़ियो आहे ऐं 85% अबव जेको उतां जी मुंहिंजी सुठा ग्रेड शुरू खां ई रहिया आहिनि। ऐं वरी जे बाद होशियारु हूंदी या तोसां सिफ़ारिश न, मां हिन शइ में बिलीव कंदी आहियां त लक त हेल्प कंदो आहे, लक हूंदो आहे, लेकिन माण्हू खे पंहिंजो हार्ड वर्क करणु घुरिजे। हर शइ में अगरि तव्हां पंहिंजो 100% ॾींदो त पोइ ऑब्वियसली अ बिट ऑफ लक ताईं थोरो सो जेको आहे इहो हार्ड वर्क जेको मोस्टली आहे तव्हांखे जेका शइ खपे उन एम ते पहुचाईंदो। सो इन जे करे जेको आहे मां हार्ड वर्किंग रही आहियां। पंहिंजे गोल्स खे अकम्प्लिश करण लाइ हमेशह इहो ई गोल रहियो आहे त मां रिसर्चर बना, साइंटिस्ट बना, ताकी मां कंट्रीब्यूट करे सघां हिन दुनिया में जेको आहे। ऐं इन जे बाद जेको आहे DCW खां मूं बहरिया यूनिवर्सिटी में कराची में सॉफ्टवेयर इंजीनियरिंग में एनरोल कयो एज़ अ बैचलर स्टूडेंट। ऐं उन में बि जेको पंहिंजे हाईएस्ट बैच में मुंहिंजी GPA रही आहे ऐं उते एज़ अ गोल्ड मेडलिस्ट मूं ग्रेजुएट कयो। इन जे बाद उते जेको आहे मुंहिंजो पहिरियों स्टार्टअप हो जेको यूनिफाइड एप्लीकेशन सॉल्यूशंस जे नाले सां हो ऐं उहो बेसिकली फोकस पियो करे चिल्ड्रन विद स्पेशल नीड्स, स्पेशली फोकसिंग जेके सेरेब्रल पाल्सी आहे या वरी डाउन सिंड्रोम आहे उन मथां फोकस पियो करे। त असां जी अवां राधण खां पोइ आया कराची जी DHA कॉलेज खां पोइ बहरिया यूनिवर्सिटी। हाणे बहरिया यूनिवर्सिटी में तव्हां IT इंजीनियर थी चुका? बिल्कुलु। ऐं उन में तव्हां पोइ पहिरियां प्रोजेक्ट्स जेके करणु शुरू कया? हा। जेके बि माण्हू डाउन आहिनि, जेके बि ॿार मुख़्तलिफ़ जेनेटिक बीमारियुनि में बिल्कुलु ऐं जेके बि पंहिंजे लेखे इनिशिएट नथा करे सघनि, तव्हां उन्हनि जे लाइ कोशिशि कई त का न का अहिड़ी रिसर्च थियणु खपे। पोइ छा थियो? पोइ असां उन मथां इनिशिएटिव वरितोसीं। पहिरियां त असां जेको आहे सिर्फ़ु फाइनल ईयर प्रोजेक्ट करे उनखे ठाहियूंसि पिया, लेकिन वरी इन जे बाद जेको आहे वंस असां जंहिंमें उनखे शेप आणंदोसीं, उनजो वर्चुअल एनवायरमेंट ठातोसीं, असां पाण उन सिस्टम खे हलाए ॾिसोसीं, असां चयो त वाक़ई में इहो एक्चुअली यूज़ कयो वञी सघे थो हेल्प करण लाइ। त असां पंहिंजी बहरिया यूनिवर्सिटी एंटरप्रेन्योरशिप जेको जो प्रोग्राम आहे असां उते अप्रोच कयोसीं। पोइ उतां खां जेको असां वरी कॉम्पिटिशन्स में इंगेज थियासीं, कराची बेस, पूरे पाकिस्तान लेवल बेस, ऐं पोइ ईअं चढ़ंदा वियासीं त असां उन सभिनि में विन कयोसीं। असांखे फंडिंग मिली। माना तव्हां कराची में विन कयो? बिल्कुलु। पोइ वरी इंटर पाकिस्तान तव्हां कॉम्पिटिशन में आया, उते बि तव्हां विन कयो? जी। ठीकु आहे। हाणे तव्हां महिनती हुआ
इन करे भाग तव्हां सां गॾु हलियो पए बिल्कुलु लक तव्हां सां गॾु हली पए बिल्कुलु पर जे तव्हां महिनती न हुजो त लक पोइ ते हली वञे लक त हुनजी कमु ईंदो जेको महिनत कंदो इन जे बाद जेको आहे वरी मूं पंहिंजे फादर सां असलम पीरज़ादा सां जेको आहे एज़ अ डायरेक्टर जॉइन कयो ऐं उते असां वरी डिफरेंट सोल्यूशन्स जेको आहे उन मथां फोकस कयोसीं जीअं बायोमेट्रिक्स सिस्टम्स जे मथां क्लाउड बेस्ड बायोमेट्रिक्स जे मथां कमु कयोसीं हाणे असां ई गवर्नेंस एजुकेशनल सोल्यूशन्स जे मथां कमु कयूं पिया था पाकिस्तान में ताकी उहे जेके गैप्स आहिनि उहे कवर थी सघनि वरी इन जे बाद जेको आहे मूं मास्टर्स कई साउथम्पटन यूनिवर्सिटी मां ऐं उते मूं वरी डिस्टिंक्शन खई पंहिंजे बैच में वरी इन जे बाद वरी मां वापसि आयसि ई गवर्नेंस मुक़ाबिलो कैसा हो पंहिंजे मास्टर्स जे ग्रुप मेट सां जेके बि मास्टर्स सॉफ्टवेयर इंजीनियरिंग मां नेशनलिटीज़ जा माण्हू उते डिफरेंट उते मुंहिंजे बैच में त पाकिस्तानी मूंखे न मिलिया सॉफ्टवेयर इंजीनियरिंग में लेकिन उते डिफरेंट उनजा पंहिंजा UK बेस्ड माण्हू हुआ यूरोपियन बेस्ड आहे जर्मनी डिफरेंट नेशनैलिटीज़ जा माण्हू आया ऐं काफ़ी स्मार्ट क़िस्म जे जेको आहे माण्हुनि सां मुंहिंजी मुलाक़ात थी उन सां जेको आहे ब्रेन स्टॉर्मिंग आइडियाज़ थिया प्रोजेक्ट्स असां कयासीं गॾु ऐं वरी बाद चाइना मां बि हा त बेसिकली काफ़ी डिफरेंट क़िस्म जी गैदरिंग हुई ऐं उन मां वरी मुंहिंजी डिस्टिंक्शन आई त इहो काफ़ी प्राउड मोमेंट हो आफ्टर उतां मास्टर्स करण खां हिकिड़ो नफ़्सियाती इंसानी बिहेवियर जो सवाल थो पुछां जी जी ही मां कटिया थो त मां ॻाल्हि सम्झां अवां जो जॾहिं उते डिस्टिंक्शन आई साउथहैम्पटन यूनिवर्सिटी में त पोइ अवां जा जेके कुलीग्स आहिनि वेरियस कंट्रीज़ जा या एरियाज़ जा उन्हनि जो तव्हां अॾु रवैयो कहिड़ो अच्छा उतां जी मेंटेलिटी उहा ज़हनियत कहिड़ी आहे ज़हनियत मुंहिंजे ख़्याल सां ॾाढी मैच्योर आहे अगरि केरु मथे चढ़े थो त उनखे सपोर्ट कयो वेंदो आहे त मथे चढ़े बिल्कुलु ऐं जेको आहे ऐं अगरि केरु उन लेवल ते पहुची थो वञे त उन सां जेको आहे जॉइन थो कयो वञे सेलिब्रेशन में ऐं ऑब्वियसली हेल्पफुल टिप्स थी वठी वञनि ताकी जेको आहे असां बि उन लेवल ते पहुचूं ख़ुशीअ में उहो गॾु बिल्कुलु जंग कोन था जंग नथा खिचनि हिक ॿिए जी हेल्प आहे उहो इहो बिलीव कंदा आहिनि त अगरि असां सिस्टम में गॾु हिक ॿिए जी हेल्प कंदासीं ब्लॉक्स रखण में त असां सभई जेको आहे पंहिंजे एरियाज़ में या पंहिंजे मक़सदनि में कंट्रीब्यूट करे सघंदासीं सोसाइटी में त उन मेंटेलिटी खे जेको आहे मूं ॾिठो ऐं मूंखे इहा काफ़ी बहितरीनु शइ लॻी छो जो ऑब्वियसली इन सां हुननि बि सिखियो मूं बि सिखियो त कीअं हिक ॿिए जी हेल्प करणु घुरिजे ऐं सोसाइटी में जेको इम्प्रूवमेंट आणणु घुरिजनि इहो उतां जो हो बसि पोइ इनजे बाद जेको मेंटेलिटी मां पाकिस्तान खणी आयसि त जेको आहे मां हिते उहा पंहिंजे फ्रेंड सां डिस्ट्रीब्यूट कई ऐं वरी वापसि अचे जेको आहे मूं ई गवर्नेंस सोल्यूशन जे बेस जे मथां कमु कयो ऐं उतां जो पूरो आर्किटेक्चर वग़ैरह डिज़ाइन कयो ऐं उन मौजूद में जेको आहे मूंखे वरी UK वारनि जेको आहे ऑफर ॾिनी त जेको आहे PhD जी ऑफर ॾिनी उन्हनि खे मुंहिंजो मास्टर्स जो प्रोजेक्ट जेको आहे उते स्मार्ट होम जो ई कयो हो जंहिंमें AI बेस्ड स्मार्ट होम जो तव्हांजो प्रोजेक्ट जी उहो जे ॾिसंदड़नि खे सम्झायो त उहो हुयो छा त स्मार्ट होम जे मथां जेको मूं मास्टर्स बेस ते कमु कयो हो उहो आर्टिफिशियल इंटेलिजेंस यूज़ कंदे वियो हो त जेको बुज़ुर्ग माण्हू आहिनि ऐं घरनि में अकेला था रहनि छो जो UK में स्पेशली उहे वधीक अकेला रहंदा आहिनि या सीनियर सिटीज़न्स आहिनि त उहे अकेला रहंदा आहिनि ऐं अगरि उन्हनि खे का डिमेंशिया जहिड़ी बीमारी थींदी आहे जंहिंमें उनजी कैपेसिटी सोचणु सम्झणु ऐं सिंपल टास्क चमचो खणण जी कपिड़ा चेंज करण जी ख़तमु थी वञे फोकस हा बिल्कुलु त उन में जेको आहे का शइ कमु करे अधु में छॾे थो ॾेई वञे इनकम्पलीट टास्क्स बेसिकली जंहिंखे चवंदा आहियूं उहे था कया वञनि त उहो उन्हनि जे पंहिंजे लाइ बि डेंजरस थी थो वञे ऐं इन्वायरमेंट लाइ बि फॉर एग्ज़ाम्पल सिंपल आहे कुकर खे छॾे ॾिनो ऑन ऐं वरी उन मथां जेको आहे गैस लीक थी वई त इहो पंहिंजे लाइ बि उनजो डेंजरस आहे जेके इन्वायरमेंट माण्हू हूंदा उन्हनि लाइ बि डेंजरस आहे त इहे हितां खां स्टार्ट थींदो आहे ऐं पोइ डिमेंशिया वरी ऑब्वियसली बाद में अल्ज़ाइमर्स वञी जेको आहे डेवलप थी वेंदी आहे ऐं पोइ वरी अनफॉर्चुनेटली मतिलबु डेथ थींदी आहे लेकिन माण्हू पंहिंजनि प्यारनि खे बि न पहचाने सघंदो आहे त इन मथां जेको आहे डिफरेंट तरीक़े जी रिसर्च हली थी पई ऐं मुंहिंजी जेका फोकस इहा आहे
त अहिड़ा माण्हू जेके आइसोलेशन में आहिनि या जंहिंखे डिमेंशिया आहे या अल्ज़ाइमर्स आहे उन्हनि जी क्वालिटी ऑफ लाइफ इम्प्रूव कई वञी सघिजे। उन्हनि खे कॾहिं बि का एमरजेंसी सिचुएशन थिए थी त उन लाइ फॉरन एमरजेंसी सर्विसिस अची सघनि, या उन्हनि अगरि जीअं सिंपल टास्क इनकम्प्लीट थियनि त पंहिंजी ऑटोमेटिकली क्लोज़ थी वञनि सेंसस बेस जे मथां। त इन जे करे इहो सिस्टम खे अंडरस्टैंड करणु, स्पेशली ह्यूमन खे अंडरस्टैंड करणु वॾो कॉम्प्लेक्स कमु आहे। ह्यूमन खे अंडरस्टैंड न करे सघंदो आहे, त मां अहिड़ो सिस्टम डेवलप करे आहियां जेको हुन ह्यूमन बेस्ड इनकम्प्लीट टास्क्स खे सम्झी सघे ऐं उन जी मेडिकल साइंस खे खणी सघे। हाणे त उन में खणी सघे त जेको आहे उहे जेके मिसहैप्स आहिनि उन्हनि खे अवॉइड करे। त उन मास्टर्स लेवल में मां उन्हनि प्रोडिक्शन बेस्ड बिहेवियर जे मथां कमु करे रही आयसि त AI या सिस्टम जेको उहो अंडरस्टैंड करे त हे जेको माण्हू करे रहियो आहे इन में इनखे जेको आहे पाणी लीक थी वियो आहे ऐं जेको आहे हिन इनकम्प्लीट एक्टिविटी जे करे कयो आहे त इहो इनखे फॉल में हिप इंजरी करे सघे थो, हुनजी हेड इंजरी थी सघे थी। त इहे जेके डेंजर्स कम खे अवॉइड करे जेसिताईं माण्हू हॉस्पिटल वञी पहुचे तेसिताईं इलाज थिए। अगरि इहो थिए ई न सॼो स्टेप तो प्रिवेंशन थी वियो। त मुंहिंजो इहो AI बेस्ड हो त प्रिवेंशन क्रिएट करणो हो। त इहो प्रोजेक्ट जेको आहे UK वारनि खे हिकिड़े अहिड़े प्रोजेक्ट में कमु था कयो जी जिते एल्डरली सिटीज़न्स जेके आहिनि या सीनियर सिटीज़न्स जेके घणो करे वेस्ट में यूरोपियन कंट्रीज़ में अकेला रहनि था या रहण ते मजबूर आहिनि। हाणे उन्हनि जे लाइ मां रेमेडियल हिकिड़ा स्टेप्स ऐं प्रोजेक्ट्स था ठाहियो बिल्कुलु त के सेंसर हुजनि हुनजी मूवमेंट ऐं हू जंहिं इनसिक्योर माहौल में था रहनि उन्हनि खे घटि में घटि थ्रू गैजेट्स ऐं प्रोजेक्ट खां सिक्योरिटी फराहम कयो बिल्कुलु त हू कंहिं बि मिसहैप खां बची सघनि। बिल्कुलु प्रिवेंशन आहे। बिल्कुलु प्रिवेंशन आहे, ईअं ई आहे त जेको आहे उहो अॻिते वञे ई न। पर इहा ॻाल्हि अमां माना हाणे छा PhD में कयो था? हाणे मुंहिंजो PhD में ऑब्वियसली अॻिते स्टेप वधियो आहे। उहो इहो आहे त PhD किथे था कयो? मां यूनिवर्सिटी ऑफ सेंट एंड्रूज़ में थी कयां ऐं स्कॉटलैंड फुली फंडेड स्कॉलरशिप आहे। ओह वेरी गुड। ज़बरदस्त। उन जे लाइ जेको आहे मुंहिंजी कंप्लीटली जेका फ़ी आहे 4 सालनि जी उहा मूंखे उहे बि पाण ॾींदा आहिनि, फंडिंग कंदा आहिनि। त इन जे करे हर का शइ कंफर्टेबल आहे त मां सिर्फ़ु पंहिंजी रिसर्च जे मथां फोकस करे सघां थी। माना इहा थी त माण्हू भला जेकॾहिं ग़रीब आहे पर जे ज़हीन आहे जे हार्ड वर्किंग आहे त पोइ गुरबत रुकावट कान्हे न। माण्हू अगरि इहो चवंदा आहिनि न आई थिंक बिल गेट जो चवणु आहे या कंहिं मशहूर राइटर जो आहे, बिल गेट चयो ॼमो भले ग़रीब मरो न। बिल्कुलु। त ईअं ई आहे त माण्हू अगरि पंहिंजी महिनत करे थो ऐं विल पावर आहे त माण्हू पंहिंजी सिचुएशन पाण बदिले सघे थो। PhD सेंट एंड्रयू यूनिवर्सिटी में कयो था, फुली फंडेड, सभु ख़र्च धणनि जे मथां, तवारे अबे जे मथां कुझु कोन्हे, अम्मा जे मथां कुझु कोन्हे। ठीकु आहे। हाणे उन में तव्हां इहो सीनियर सिटीज़न्स जे लाइ त उते तव्हां ग्लासगो उन में स्कॉटलैंड में जेको सेंट एंड्रयू यूनिवर्सिटी में कमु था कयो त उन खां वल इंग्लैंड में इन क़िस्म जा प्रोजेक्ट्स आहिनि या इन क़िस्म जो को सॉल्यूशन मौजूदु आहे? अच्छा, अगरि सॉल्यूशन्स के ठहनि जो मां रिसर्च थी कयां पई त इहो मुंहिंजो पार्ट आहे त मां करंट सिस्टम्स खे ॾिसां। ऑब्वियसली मुंहिंजो इहो गोल आहे त का बि अहिड़ी शइ PhD में न थिए जेका पहिरियां खां ई डेवलप थियल हुजे। त अगरि इहे सिस्टम्स ॾिठा वञनि पूरे UK में या पूरी दुनिया में ई ॾिठा वञनि त उहे ॾाढा घटि आहिनि जंहिंमें AI बेस्ड कंपोनेंट घटि खां घटि शामिलु थियल आहे। सेंसर्स आहिनि मौजूदु जेके एनवायरमेंट में लॻल आहिनि ऐं वरी ॿिया सेंसर्स आहिनि जेके माण्हू जे मथां लॻल आहिनि, जीअं स्मार्ट शर्ट्स थी वियूं, स्मार्ट वॉचिस थी वियूं। लेकिन उन में बि जेको डेटा गैदर करे या एनालाइज़ करे जेको रिज़ल्ट आणे थो वञे उन में सिर्फ़ु एतिरो थो अचे त हे शइ ऑन थी या हे ऑफ थी। लाइक फ्रिज खोली, फ्रिज बंदि कई, त इन मतिलबु हाणे यूज़र पाण अज़्यूम करे या जेको व्यूअर आहे जेको मॉनिटर थो करे एल्डरली खे, हा बिल्कुलु, त बसि इन मतिलबु फ्रिज खोली त खाधो खाधो। हाणे ज़रूरी न आहे इहो थिए। हाणे अगरि ईअं ई जेको का बि एमरजेंसी सिचुएशन थी त इहो त एक्टिवेशन ऑन रहिजी ईंदो, कीअं कंहिंखे ख़बर पवंदी? वरी बाद का एमरजेंसी सिचुएशन थिए बि थी त सेंसर्स अहिड़ा
मेलफंक्शन कनि था जंहिंमें एक्टिवेशन ऑन ऐं डीएक्टिवेशन थी वञे त उहा एमरजेंसी रिपोर्ट न थी सघे त माण्हू जेको 2 to 3 आवर्स ताईं जेको आहे उन सिचुएशन में फाथा पिया आहिनि इंतज़ारु था कनि त असां वटि केरु असांजो ॿारु अचे या केरु अहिड़ो नेबर वेबर अचे मिट माइट अचे बिल्कुलु अची अचे त जेको आहे असां हुनखे ॿुधायूं त असां फाथा पिया आहियूं असांजी हेल्प थिए वरी हिकिड़ो यूके में वधीक फेमस आहे एमरजेंसी बटन्स जे नाले सां त उहो नेकलेस जे तौर ते अहिड़ो बिल्कुलु हा ऐं उहो बिल्कुलु बि अपीलिंग न आहे वॾो मोटो बेल्ट आहे ऐं अहिड़ो अनकम्फर्टेबल आहे जेके इंटरव्यूज़ करण खां पोइ मूंखे इहा ख़बर पई त जेको आहे रिजेक्ट था कनि शयुनि खे ख़बर थी पए त असां मतिलबु छा माज़ूर आहियूं असांखे ज़रूरत न आहे अहिड़ी शयुनि जी लेकिन ऑब्वियसली वरी उहा काशे थिए थी अहिड़ी एमरजेंसी सिचुएशन थी किरी था पवनि फॉल थो अचे त पोइ हाणे हुन बटण दॿाइण लाइ वरी उहो शइ अगरि बेहोश था थियनि त बटण पातल बि आहे त कीअं दॿाईंदो त इहे सिचुएशन आहे इन जे करे हाणे मुंहिंजी जेका PhD आहे उहा इन शइ में फोकस्ड आहे त इन्वायरमेंट या AI बेस्ड जेके सिस्टम्स आहिनि उहे हिन सिचुएशन खे सम्झनि ना की माण्हू खे काशे पाइणी पवे ना ई वरी कंहिं यूज़र खे जेको उहा सिचुएशन अंडरस्टैंड करणी पए त केरु ऑब्ज़र्व करे वेठो 24 कलाक उन माण्हू खे इहो बि त वॾो कॉस्ट इफेक्टिव सोल्यूशन न थियो त मां हाणे ऑरपॉस सिस्टम जे मथां कमु कयां पई थी जेको मां NHS सां गॾु जेको आहे मुंहिंजो आहे कॉन्ट्रैक्ट बि थियल ऐं उते जेको आहे बियॉन्ड मेडिक्स कंपनी आहे उन्हनि जी लोकल उन्हनि मूंखे जेको अप्रोच कयो त भई असां कमु कयूं गॾु दिस इज़ ऑटोमेटेड रिमोट पल्स ऑक्सीमेट्री सिस्टम पल्स ऑक्सीमेट्री सिस्टम जी इन नाले में ई लिखियल आहे त जेको हा पल्स ऑक्सीमेट्री ऐं इंसानी जिस्म में ऑक्सीजन जी कंज़प्शन केतिरी थिए थी उनजो मीटर अची वेंदो वरी हार्ट रेट बि आहे बॉडी टेम्परेचर बि आहे इहे वरी अलॻि कंपोनेंट्स आहिनि जेके इन सां गॾु इंटीग्रेट थींदा पोइ माण्हू जी जेका पूरी मेडिकल सिचुएशन आहे त माण्हू कीअं फील थो करे पियो उहा सॼी सिस्टम खणी वठंदो ऐं पोइ AI बेस्ड एल्गोरिदम्स जेको आहे उन सिचुएशन खे अंडरस्टैंड कंदा त हींअर माण्हू कहिड़ी सिचुएशन में आहे अगरि ख़ुदा न ख़ास्ता का क्रिटिकल सिचुएशन आहे त उहा रीडिंग्स खे अंडरस्टैंड करे उहे जेके मेडिकल डोमेन एक्सपर्ट्स सां मां इन सां तॾहिं ई जेको कोलैबोरेट थी कयां पई त अगरि उन शइ खे अंडरस्टैंड कयो वेंदो उहा मां खणंदसि पोइ AI बेस में विझंदसि मशीन लर्निंग जेको आहे उनखे अंडरस्टैंड कंदी ऐं पोइ वरी आउटपुट्स कढी ॾींदी त कॾहिं बि काई इमरजेंसी सिचुएशन थिए त फॉरन उन्हनि जी हेल्प कई वञी सघिजे त इहो आहे हाणे मुंहिंजो फोकस त कंप्लीटली ह्यूमन ड्रिवन न हुजे AI बेस्ड हुजे ताकी जेको आहे माण्हुनि जी फौरी तौर ते हेल्प थी सघे हिन जो हिकिड़ो मतिलबु त मूं हीउ सम्झो आहे हा त तव्हां प्रिवेंटर जेको ठाहियो बि था जी त उहो अहिड़ो ख़राबु बि न हुजे जो माण्हू खे ख़राबु लॻे ख़ुदि उन महिल बि इंसानी नफ़्सियात जो अव्हांखे ख़्यालु करिणो पवंदो बिल्कुलु त इट शुड बी स्मार्ट एंड बिल्कुलु माइन्यूट आर सिंपल गैजेट एग्ज़ैक्टली त जेको इहो महसूसु न कराए उन्हनि खे त यू आर इनसिक्योर एंड सिक्योर ओनली विथ दिस हा बट मुंहिंजो त इहो ई फोकस आहे त मां का बि ह्यूमन बॉडी जे मथां का शइ नथी लॻायां एनवायरमेंट में आहिनि लेकिन उहो बि प्राइवेसी बेस्ड आहे त का रिकॉर्डिंग नथी थिए कंहिं माण्हूअ जी सिर्फ़ु उहा वाइटल साइंस जीअं पल्स ऑक्सीमीटर क्लिप लॻाए थो माण्हू या ब्लड प्रेशर जी शइ लॻाए थो त उहा कंप्लीटली उन में बि का रिकॉर्डिंग नथी थिए सिर्फ़ु मेडिकल वाइटल साइंस था करिजनि रीडिंग त ईअं ई बिल्कुलु जेके सेंसिस एनवायरमेंट में आहिनि उहो आरपॉस जेको सिस्टम आहे उहो खणी वठंदो लेकिन उन में बि कंहिं माण्हूअ जी का रिकॉर्डिंग न थींदी का शइ न थींदी त उहो प्राइवेसी प्रोटेक्टिंग बि आहे डिग्निटी बि माण्हू जी प्रोटेक्ट थी थिए त इहे शयूं इनकॉपरेट कंदे वे एनवायरमेंट बेस्ड जेको एनवायरमेंट लर्न कंदो माण्हू जे सिचुएशन खे ऐं पोइ उहे सर्विसिस प्रोवाइड कंदो त इहो कंपोनेंट आहे जेको मां स्मार्ट होम्स में करे त इहो स्पेशली कमु ईंदो उन माण्हुनि लाइ जंहिंखे डिमेंशिया आहे अगरि ख़ुदा न ख़ास्ता का मिस इनकम्प्लीट था छॾनि त उहा बि जेको रोके वठंदो छो जो उहा एनवायरमेंट बेस्ड आहे माण्हू जी पंहिंजी सिचुएशन में का चेंज थो अचे मेडिकल साइंस में त उहो बि जेको आहे उनखे रीडिंग थी वेंदी बिल्कुलु ऐं वरी इहा ई एप्लीकेशन इहा नॉर्मल डेली बेसिस ते इस्तेमालु कई वञी सघंदी जंहिंखे डिमेंशिया न बि हुजे जीअं फॉर एग्ज़ाम्पल माण्हू क्राउड में हलनि था पिया घणी पब्लिक आहे उन में हिकिड़ो स्पेसिफिक माण्हू आहे जंहिंजी हार्ट फेंट थो थिए या कंहिंखे एंग्ज़ाइटी अटैक थो अचे त उहो रीडिंग बि खणी वञी सघिजे थी पब्लिक एनवायरमेंट में इस्तेमालु थी सघे थो ॿियो वरी आहे जेको साइकिक वार्ड्स हूंदा आहिनि जंहिंमें माण्हू थोरो एबनॉर्मल हूंदो आहे मेंटली हा बिल्कुलु त उन्हनि खे कुझु अहिड़ा मां पेशेंट्स आहिनि जंहिंखे कंप्लीटली आइसोलेट कयो वेंदो आहे उन्हनि जी हेल्थ मेंटेन करण लाइ नर्सिस बि जेको आहे करीब वञण खां ड्रिजंदियूं आहिनि त उहो पंहिंजे लाइ बिल्कुलु उन्हनि खे पाण ॿधियो वेंदो आहे
त उन पंहिंजी त उन्हनि जी रीडिंग कीअं वठी वञे, इहो सिस्टम वरी उते बि कमु ईंदो। वरी इन्हनि माण्हुनि मूंखे अप्रोच कयो आहे, हिन सां ॻाल्हायो आहे, त हुन चयो असांजे लाइ बि जेको आहे फीसिबल हूंदो त असां बि इन सिचुएशन्स में इस्तेमालु करे सघूं। हिकिड़ो कमर्शियल सुवाल थो पुछां। जी हाणे मुंहिंजी धीअ परे पढ़ी आई, ठीकु आहे, जी PhD बि करे आई, हा ठीकु आहे, सभु डिग्रियूं बि वठी आई ऐं सोल्यूशन बि खणी आई। पाकिस्तान में हिनजी ज़रूरत केतिरी फील थींदी? इहा आई थिंक पूरी दुनिया में फील थींदी न, अॼु था ॻाल्हायूं। हा ठीकु आहे, बीइंग पाकिस्तान, ठीकु आहे, वेयर सिंधी पाकिस्तान। हा जी हाणे तव्हां पढ़ो था, हा एंटरप्रेन्योर तव्हांखे कोई अहिड़ो हिते न मिले, सिलिकॉन वैली में त मिली वेंदो, हिते न मिले पोइ छा कंदव? अहिड़ो कुझु मूंखे नथो लॻे थींदो, छो जो इहे एप्लीकेशन्स अहिड़ियूं आहिनि जेके हिते बि पाकिस्तान में हॉस्पिटल्स आहिनि उते इस्तेमालु थी सघे थी। इन जो घणो यूज़ जेको आहे हॉस्पिटल में थी सघे थो। डॉक्टर जेको आहे 1 by 1 इंडिविजुअल पेशेंट्स खे मॉनिटर करे, इहो हिते घर में थी सघे थो। असां कंहिंजे बि घर में इहा एप्लीकेशन इंस्टॉल कई वञी सघिजे थी। सिर्फ़ु ॿार बि आहिनि, खेॾंदा आहिनि, पंहिंजा हथ भई थींदा आहिनि, कुझु अहिड़ो थींदो आहे, त इहो हर डेली बेसिस जे मथां इहो सिस्टम सिंध में बि इस्तेमालु। अहिड़ी शइ न आहे जेका सिर्फ़ु हाईली टेक्निकल माण्हू जेको आहे उहो ई जेको आहे इनखे अंडरस्टैंड कंदो, उहो इस्तेमालु कंदो। इहो अहिड़ो आहे जेको डेली बेसिस ते ॿार हुजे या बुज़ुर्ग हुजे, केर बि इस्तेमालु करे सघे थो। उनजे बेनिफिट में इहो यूज़ ईंदो, इहो मुंहिंजो फ़ाइदो थींदो। बिल्कुलु हीअ असांजी न्याणी, सदोरी न्याणी, हार्ड वर्किंग ऐं पढ़े थी PhD UK स्कॉटलैंड में, सेंट एंड्रयू यूनिवर्सिटी में। ऐं जेके ॿार ॼमंदे जाम हूंदा आहिनि उन्हनि मां हिकिड़ी प्रेह जंहिं थ्रू आउट पंहिंजी लाइफ में डिस्टिंक्शन्स कयूं आहिनि ऐं हुन जे इन डिस्टिंक्शन जे करे यूरोप जे मुख़्तलिफ़ हंधनि जा माण्हू हुन जी इज़त इन करे था कनि जो ही हैज़ बिकम सेलिब्रिटी लाइक पर्सन। ऐं हुन जी इज़त इन करे आहे त हू हार्ड वर्किंग बि आहे, हुन जी इज़त इन करे बि आहे त हू जंहिं मक़सदु या मंज़िल जे पासे सफ़र कंदड़ आहे उन मंज़िल ते हू पहुचण बि चाहे थी ऐं उनखे पूरो पूरो यकीन आहे त हुनजी महिनत सां हू उन पहुची वेंदी। असांजी प्रेह जे बारे में अवां वटि जेके बि सवाल हुजनि असीं प्रेह खे वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में आणींदासीं, पर हिन प्रोग्राम में प्रेह खे आणण जो मक़सदु ऐं प्रेह महिरबानी कई लीडर TV ते त ख़ुदि हिकिड़ी सक्सेस स्टोरी ऐं असां ख़ुदि सम्झणु शुरू कयूं त हाणे असांजो जेको नस्ल आहे, हाणे जेका असांजी जनरेशन आहे, छोकिरी हुजे या छोकिरो, उहो जेकॾहिं चाहे त उहो पंहिंजे माॻ ते बि पहुची सघे थो या जे चाहे त उहो दौलत जे पुठियां बि हली सघे थो। मुंहिंजो ख़्यालु हीअ आहे त माॻ ते पहुचणु, मंज़िल ते पहुचणु, इंसान ज़ात जी ख़िदमत करणु ऐं सॼी दुनिया जे माण्हुनि जो माण्हू थियणु, इन खां वॾी का बि ॻाल्हि कान्हे। कंहिं ॿिए प्रोग्राम में वरी कंहिं ॿिए अहम सूर में, प्रेह जहिड़े सूर में सां वरी असीं गॾु थींदासीं। अव्हां जी वॾी महिरबानी। वेंदे वेंदे हिकिड़ो अर्ज़ु करे छॾियूं त असांजे लीडर TV जे प्रोग्राम खे सब्सक्राइब कयो ऐं भरिसां जेका घिंडणी आहे इहा घिंडणी तव्हां जेकॾहिं दॿाए छॾींदव त पोइ प्रेह जहिड़ियूं जेके बि कामयाबु स्टोरीज़ आहिनि, जेके बि सक्सेसफुल माण्हू आहिनि, उन्हनि जे बारे में असांजा प्रोग्राम अव्हां जे चांवट ते पहुचंदा ऐं अव्हां ॾिसी ख़ुशि बि थींदा ऐं पंहिंजे ॿारनि खे प्रेह खां वॾो माण्हू करण जी कोशिशि कंदा। अव्हां जी महिरबानी।